नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे खिपरो का खबर ॾिना तो खिपरो में कुछ ॾींहं अॻु पेरूमल थाणे जी हदकूड़े पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल खिपरे वासी नौजवान अली हैदर रुंजे जे वारसनि पारां एडिशनल सेशन कोर्ट में दाख़िल करायल 22A दरख़्वास्त, जंहिंजी एडिशनल जज पारां मंज़ूरी बाद लाॻापियल थाणे ते केस दाख़िल जे हुकुम बावजूद 3 ॾींहं गुज़रण जे बावजूद केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह भुट्टो, SSP सांगड़, DSP खिपरो, SHO खिपरो के शोकास नोटिस जारी कंदे अॼु कोर्ट सगोड़ी में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। ॿी जदोजहद कमेटी पारां ॿिए पासे अली हैदर रुंजो जदोजहद कमेटी पारां अदालती हुकुम जे बावजूद केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ हयात समेजो, ख़ादिम सरवरी अवैस रुंजो, असगर नोड़ी, GM हिंगोरजो, मक़तूल जे वालिद मुबारक रुंजो जी अफ़गानी में हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी शहीद चौक खिपरो ते एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे वाक़े जो केस दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो। ॿी सूरत में सुभाणे वरी एहतिजाज करण जो चेताव ॾिनो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट का यो ॿुधाइण था चाहियूं त अवां जी कोर्ट एडिशनल सेशन कोर्ट अवां जी खिपरो जी फ़ैसिलो ॾिनो आहे। हिन मज़लूम जे नाहक खून सां क़तल ते फ़ैसिलो ॾिनो आहे, उन जे इंसाफ़ जो फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं हुन फ़ैसिले खे खिपरो जी पुलिस ऐं मौजूदा SSP सांगड़ थोॾे छॾियो आहे, DIG नवाब शाह थोॾे छॾियो आहे। त असां सुप्रीम कोर्ट खे चऊं था त इन फ़ैसिले जी इंक्वायरी करे ऐं इन पुलिस ते बि तो इन अदालत जो केस दाख़िल कयो वञे ऐं नाहक क़तल थियल शहीद अली हैदर रुंजे जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जो अदालत के जेको ठुकरायो अदालत जे हुकुम खे असां चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे चीफ जस्टिस पाकिस्तान खां इहा अपील था कयूं चीफ जस्टिस खां, चीफ जस्टिस सिंध खां, त हीउ जेको तव्हांजा अदालत सगोड़ी जो हुकुम जारी कयो उन खे ठुकरायो आहे, उन जे ख़िलाफ़ु असां इहो एहतिजाज कयो आहे। असांजो एहतिजाज एसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं अवांजी कातुल पुलिस IG जी कातुल पुलिस ते FIR दर्ज न थींदी ऐं उन तेसि ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। ज़ुल्म थियो आहे, असां ज़ुल्म बसि कोर्ट असांजो इंसाफ़ कयो, पुलिस असां नथी ॿुधे, छा कयूं? 5-7 ॾींहं थिया हलूं पिया, वरी हलूं पिया पोयां ज़ुल्म आहे। असां ॿीहर वरी रोडनि ते आया आहियूं। असांजी जेका हिते खिपरो जी एडिशनल सेशन जज उन हुकुम ॾिनो FIR करण जो, जेके पुलिस ऑफिसर मुलविस हुआ हिन क़तल में, उनखे अॼु 4 ॾींहं थी विया आहिनि। आर्डर खे उन आर्डर ते जेको अमल न पियो कयो वञे। हिते जी जेका SHO या हिते जा जेके ॿिया पुलिस ऑफिसर SSP सांगड़ उनखे आर्डर खे या कोर्ट जे हुकुम खे थुॾियो वेठा आहिनि, जेका इहा अदालत जी सिधी सही तौहीन आहे। हैदर जे कातिलनि खे असांजे गिरफ़्तारी लाइ अॼु 4 ॾींहं थी विया आहिनि। SHO साहब खे चऊं पिया त असांखे FIR कटियो, त एडिशनल जज जेको असांखे हुकुम कयो आहे उन ते तहत उन ते माना हू न पियो कटे, अॼु गुम थी वियो आहे। नंढड़ो सां एहतिजाज रिकॉर्ड करायो इन लाइ करायो आहे त जेको अॼु 4 ॾींहं थिया आहिनि सेशन कोर्ट जो जेको ऑर्डर निकितल आहे पुलिस जे जेके क़तल मुलविस हुआ शहीद अली रुंजो जे, उन्हनि ते FIR कटण जो हुकुम जारी कयो। उहा FIR जी कापी असीं खणी थाणे ते पहुतासीं। उते जेका उहा ई साॻी पुलिस गर्दी जेका शुरू में अदालत खां मथां क़तल कयो, अॼु उन ई पुलिस अदालत खां मथां थी करे अदालत जो जेको ऑर्डर उनखे थुॾे छॾियो ऐं कंहिं बि ऑफिसर ते को बि FIR न कटी ऐं अॼु उनखे ॿियो ॾींहुं थियो आहे। अॼु जज साहब अॼु को थाणे ते छापो, टोटल जो टोटल थाणो गायब थी वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।